यूट्यूब। ओह वाह। अब सेल में डिफरेंस है बहुत। पहले हमारे महीने के अंदर 100-125 पीस की एवरेज सेल होती थी, अब महीने में 20-22 पीस बिकते हैं। मोबाइल हर जगह इस्तेमाल कर सकते हैं, एलईडी थोड़ी इस्तेमाल कर सकते हैं हर जगह पर। न रगो इहो पर सोशल मीडिया जे तूफ़ान जा ॿिया केतिरा ई कारण आहिनि। मिसाल तौरु हुकूमती पॉलिसीज़, वधीक ऑप्शन्स, कंहिं मख़सूस जाइ बदिरां हर हंधि आसानीअ सां इस्तेमालु, तमामु घणो कंटेंट ऐं इज़हार जी आज़ादीअ समेत ॿिया अंसर। इहो तइ थी चुको आहे त हाणे टीवी चैनल्स बि सोशल मीडिया खां सवाइ हली नथा सघनि, पोइ उहे एंटरटेनमेंट चैनल्स हुजनि या न्यूज़ चैनल्स। सोशल मीडिया जी पखेड़ जो सभ खां वॾो ज़रियो उहे एंड्रॉइड फ़ोन्स आहिनि जेके कुल आबादीअ मां अक्सर माण्हुनि वटि मौजूदु आहिनि। ऐं हाणे आम माण्हू कंहिं बि टीवी चैनल खे LCD या LED ते ॾिसण बदिरां एंड्रॉइड फ़ोन ते ॾिसणु पसंदि करे थो। पाकिस्तान जा अक्सर न त बि घणा वर्किंग जर्नलिस्ट हाणे कंहिं मीडिया इदारे बदिरां सोशल मीडिया ते कमु करण खे पसंदि कनि था। पाकिस्तान जे नाले वारे सहाफ़ी तलत हुसैन खां जॾहिं पुछियो वियो त तव्हांखे टीवी चैनल या यूट्यूब मां कंहिं हिक जी चूंड करणी पवे त तव्हां कहिड़ो फ़ैसिलो कंदो, त संदसि जवाब हो यूट्यूब। ओह वाह। यूट्यूब जो है उसको वही देखेगा जो देखना चाहता है। बिल्कुल। टीवी के जो नंबर्स हैं आई बॉल्स वो फेक है। मतलब इस वक्त टीवी लगा होगा हमारे कमरों में, कोई देख नहीं रहा उसको। सही बात। एंड्रॉइड फ़ोन्स जे विकिरे ऐं सोशल मीडिया खे वधीक ॾिसण सबबि टीवी चैनल्स ॾिसण जे ज़रिए LCD या LED जो विकिरो न हुजण बराबरि रहिजी वियो आहे। हैदराबाद जी इलेक्ट्रॉनिक मार्केट जे कुझु दुकानदारनि खां जॾहिं उन जो सबबु पुछियो वियो त संदन चवणु कुझु हिन रीति हो। मोबाइल की सेल ज़्यादा है। मोबाइल हर किसी को, जिसको देखो उसको मोबाइल के पीछे पड़ा हुआ है ना यार। अब आप हर बंदा एक बंदा 2-2 मोबाइल रख के बैठा हुआ है। एलईडी की सेल काफी डाउन हुई है क्योंकि हर बंदे के पास सहूलत है कि वो अपने पास इंडिविजुअली देख सकता है। मोबाइल आने की वजह से खत्म तो नहीं हुआ, लेकिन रुझान काफी पहले से कम हुआ है। अब पूरी दुनिया सिमट के एक एंड्रॉइड बॉक्स पे आ चुकी है, एंड्रॉइड मोबाइल के ऊपर आ चुकी है, तो सब अपनी मोबाइल की तरफ देखेंगे, सब अपने LCD के रुझान आया है, लेकिन ऐसा नहीं है। अब ये सिर्फ और सिर्फ शादी ब्याह, शादी हॉल्स, इन चीज़ों की हद तक रह गई है। ये कोई बड़ा कॉन्फ्रेंस चल रहा हो तो उसके लिए रह गई हैं LCD। मोबाइल आया है बिलखुसूस जब से एंड्रॉयड मोबाइल आया है तो वो अपने साथ सब चीज़ों को बहा के ले गया है और बहुत सारी मार्केटें आपको वीरान नज़र आएंगी। LED हो या बिलखुसूस मोबाइल के आने से जो है इनकी जो डिमांड है वो कम हो गई है बिल्कुल। सोशल मीडिया जे तूफ़ानी दौर में ॻाल्हि जेकर न्यूज़ चैनल्स या सहाफ़त जी कजे त हाणे उन में को शक बाक़ी न रहियो आहे त जेके चैनल्स ऐं सहाफ़ी पाण खे अवलियती बुनियादनि ते सोशल मीडिया ते ॻंढींदा उहे ई मार्केट में रही सघंदा। अफ़सोस सां चवणो पवे थो त असांजी सिंधी मीडिया ऐं सिंधी सहाफ़ी ॿियनि जी भेट में तमामु घणो पुठिते आहिनि। सिंधी मीडिया इदारा ऐं घणा सहाफ़ी इहो ई सम्झनि था त संदनि कम खे माण्हू घरनि, होटलुनि, ऑफिसुनि ऐं ॿियनि जायुनि ते LCD या LEDs ते ॾिसी रहिया आहिनि, पर हक़ीक़त उन जे बिल्कुलु उबतड़ आहे।